अदी मीरा मुखे रोज रात जो उथारा था अचन, ॾाढा पाण के ॾढ ऐं दिलासा ॾिना अथम, पर खौफ अंदर में वेही वियो आ। अॼु शमू दुश्मन मां दोस्त बणिजी आयो, पर सोच अदी जेकॾहिं हो भी दुश्मन बणिजी अचे आ त पोइ असांजो छा थिए आ? असां त बर्बाद थी वञूं आ आदि, मजबूरन असांखे खुदकुशी करणी पवे आ। दागदार दामन खणी कीअं जियूं आदि, कीअं? न ही मुझो जमाल आयो, न ही तुझो दिलावर। अदी मुसीबत में केर भी कंहिंजो न आहे। ससी तू सही थी चवी, असी खणी पाण खे केॾा भी दिलासा ॾियो, केॾा भी ॾढ ॾियूं, पर इहो सब कुछ कूड़ आहे। सच तो इहो आहे त असी औरतूं आहियूं, कमज़ोर आहियूं, असांजो को वाली वारिस न आहे, ऐं बाबा भी पोड़ो थी चुको आहे, ऐं दुश्मनन भी असांजो घर ॾिसी छॾियो आहे। चाचा हाशम ऐं असलम खां सिवा मूंखे त हाणे ही घर खाइण थो अचे। ससी हाणे हिन घर में रहण असांजे लाइ खतरे खां खाली न आहे। को धारियो ईंदो ऐं असांखे लुटे हलियो वेंदो। अदी जमाल खां पाण कीअं पलियां? छा मां जमाल खां सिवा रही सघंदसि, जी सघंदसि मां हुन खां सिवा? ससी जेकॾहिं प्यार सच्चो हुजे त दूरियूं समेटजी सोढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। ॿुधो न थई त के वेझाई दूर, के दूर भी ओॾा सुपी। अदी बाबा भी हाणे ॾाढो परेशान तो रहे, किथे ईअं न थिए जो बाबा के, पर ख़ैर अल्लाह सां ई पनाह ॾींदो बाबा के। ससी असांजो घर ॿाहिर आहे, जाबलू पट्टी आहे। चाचा हाशिम ऐं दिलावर ॿई असांखां रुसी विया आहिनि, इन जे करे असां हिते महफ़ूज़ न आहियूं, हितां लॾे हलंदासीं। ठीकु आहे ससी, बाबा अचे त हिन मसइले ते ॻाल्हायूं था। हाणे अच, सॼे घर जो कमकार पियो आहे। हाँ दी। दरिया खान लगे तो ॿई छोकरा किथे फासी पिया। बंगलो खां जेकॾहिं ॿई छोकरा पकड़जी पिया, सरदार शाह ज़मान खे मारे छॾियो। तू फिक्र न कर, मां हिनमहिल ई थो जांच करे। हा शेरू, कर ख़बर शामिर जी। छा तोखे ख़बर न आहे? इन जो मतलब त शाह ज़मान जे माण्हुनि शामिर खे ॿधी छॾियो। हाँ ठीकु आहे, खुदा हाफ़िज़। बेहाल हवाम शेरू छा चयो? दरिया खान शेरू खे बि का ख़बर न आहे। इन जो मतलब त असांजा ॿई छोकरा या त सरदार शाह ज़मान जे कब्ज़े में आहिनि या इन सरदार खे न। दस दरिया खान, मां SHO सां ॻाल्हायां। सुबेदार मंगुल खान थो ॻाल्हायां। शामिर ऐं बहादुर सुबुह खां वठी गुम आहिनि। मां थो हिन सरदार शाह ज़मान सां ॻाल्हायां। हेलो सरदार शाह ज़मान, जेकॾहिं मुंहिंजे पुट जी कमीस बि फाटी न त मां तुंहिंजो मथो पाड़े छॾींदुसि। ईंदो सां मारड़ो ई हिकिड़ो
पर तू पंहिंजो पाण खे समझी छा थो? इन मंगुल जे चवण ते तो मूंते हमलो कयो आहे। अड़े मां तव्हां जड़नि खे सुबुह शाम चमाटू हणी उथारींदो ऐं बिहारींदो आहियां। तव्हां इन छा चवंदा आहिनि ग़लतफ़हमी सुठो थिए त हिननि ॿिन्ही छोकरनि खे छॾे ॾे, न त मां दरिया ख़ान आहियां, दरिया ख़ान। हिन बारे छॾींदोसांइ, हिन बहादुर जो तोखे लाश बि न मिलंदो। तोखे जेके ढगा काइणा आहिनि आए वञा। हिकु त माण्हुनि जे ताननि ऐं महणनि मुंहिंजो अंदरि अधु करे छॾियो आहे, ॿियो त मां अकेलो थी पियो आहियां, ॿियो घर बि पर भरो थी पियो अथमि। सरदार साईं, मां हाणे उते अकेलो न रही सघंदुसि। भलिया तोखे तकलीफ़ आहे न, मां त तोखे चवां थो न त शहरी पासे ॾे लॾे आ। दिलावर तुंहिंजे लाइ उते घर जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। सुभाणे तूं दिलावर सां वञी उहो घर ॾिसी अचु। सरदार साईं, मां अकेलो हली वेंदुसि, मूंखे दिलावर जे सहारे जी बि ज़रूरत न आहे। जेका तुंहिंजी मर्ज़ी। सरदार साईं, मां हाणे वञा। करे वठ तो त अंकरीब मुंहिंजो वारो अचण वारो आहे। तोखे ख़बर आहे न त मां ॾाढो बेरहम आहियां। समझई कोन समझई, समझी वेंदे। दिलावर समझा हिन शामीर खे, चईस त सुधरी वञे, अञा बि वक़्तु अथसि। सरदार साईं, कुत्ते जे पुछ खे केतिरा बि साल नड़ में छो न विझो, कुत्तो मरी वेंदो पर पुछ सिधो कोन थींदो। ठीकु आहे दिलावर, सही थो चए। हाणे तूं हीअं कर, हिनखे हल्किड़ी फेह ॾेई छॾ, ऐं हा हिनजो उज़बो न बणजाए, सिर्फ़ फेह ॾिजांसि। वठी वञ हिन नामुराद खे। मंगुल खान, बहादुर खान मुंहिंजो अकेलो पुटु, हुन सां सरदार शाह ज़मान अलाए कहिड़ो शर कयो हूंदो। दरिया खान, तूं फिक्र न कर, मूंखे इहा पक आहे त बहादुर ऐं शामिर खान ॿई सरदार शाह ज़मान वटि आहिनि ज़िंदा। मोलो शेरो जी रस, तव्हां सिर्फ़ मूंखे हा जांच लही ॾियो त ने सरदार शाह ज़मान बहादुर खान खे शमीर खे किथे लिकाए रखियो आहे। रेस इन लाइ जासूसी करणी पवंदी। बाबा जेको बख़्शू आहे दादा
जेॾी महिल घर में तुने भागी घर में ही कान रुगो तालो न पिया अच अचे राजू सिधो तो कयां रसा शमीर खान के सफा विसारे छॾियो अथई शमीर खान को बिलो कर रशो शमीर खान पंहिंजे चाचे वटा हली ॿ टे ॾींहं महिमानी खाई वठेसि रसा अवारे कुतन जी जोड़ी ॾेंबू ऐं चिलाटो शमीर खान का सवा ॾाढा उदास आहिनि चिलाटो त कल्ह खां अॾी बुसरी बि नथो खाए सफ़ा बूथ सुॼाई वेठो आहे छा रशू किथे चिलाटो बीमार त कोन थी पियो आहे वारो कर शहर वञ डॉक्टर खे वठी आ न रस चिलाटो बीमार न आहे रस शमीर जे करे उदास आहे रस हे समझदार कुता आहिनि मालिकनि जी परेशानी खे सम्झनि था ठीकु आहे कयां थो शमीर जो बि बंदोबस्तु ॾिसां थो शाह ज़मान खे किथो मुंहिंजो चिलाटो मारे हेलो शाह ज़मान हिकदम शमीर खान मुझे हवाले कर न तो तोसां घट कान थींदी बंगुल खान लस्सीअ सां मानी खाई छापर खे हथ हणी सुम्ही पओ शमीर खे विसारे छॾ छो त हाणे शमीर जो तोखे लाश बि न मिलंदो मूंखे शमीर जी परवाह न आहे पर मुंहिंजो कुतो चिलाटो शमीर जी जुदाई में बीमार थी पियो आहे हिनजे करे मां सर जी बाज़ी बि लॻाए शमीर खे वठी ईंदुसि शाह ज़मां वक़्त में माण्हू मरंदा रत वहंदो हिनजे करे इज़त सां शमीर मूंखे वापसि कर बंगुल अञा वधीक माण्हू जमा कर पोइ पंहिंजा छोरा छॾाए वञजांइ तोखे कंहिं चलियो आहे शाह ज़मां शमीर खे छॾे ॾे न त वॾो गंद थींदो बंद कर फोन वठी ॾेखार शमीर मां बि त ॾिसां तो में केतिरो दम मां तोखे ॾिसी रहंदुसि मां तुंहिंजो इंतज़ार कंदुसि बंगुल अरे हेॾे शाह ज़मां मुंहिंजे कुते जी ज़िंदगी जो सुवाल आहे कि मुंहिंजे कुते खे बि कुझु थियो त तोसां घटि कान थींदी कन खोले ॿुधी छॾ असलम जा पी आहे ही पराओ ॻोठ आहे मां सॼो ॾींहुं अकेली घर में कीअं रहंदसि ॾींहुं आहे शींहुं तूं रातनि जूं रातूं गुम आहीं जॾहिं न करे त करे छा ॻाल्हि ॿुध ही पराओ ॻोठ आहे हिते जेकॾहिं मां तोखे मोचड़ा हणंदुसि न त न केरु छॾाइण वारो हूंदई न केरु ॿुधण वारो हूंदई तंहिं करे सुठो अथई ख़ामोश थी वे पंहिंजी बि इज़त रख मुंहिंजी बि इज़त रख छो न चवंदसि छो न पुछंदसि तुंहिंजा साॻिया ई लाटूं साॻिया ई चुग आहिनि जॾहिं न करे त करे छा चवे तो बस करे नथी वई छा थियो पुट असलम छा थियो पुट हाशिम ॾिस त सही ॿाहिरि छा थियो आहे ये ख़बर शमू हाणे केॾां वेंदे मूं वटि रहंदे या दरिया खाना ॾांहुं वेंदे सरदार साईं इहो अञा सोचियो न आहे बाक़ी ॻाल्हि इहा तय आहे त मां पंहिंजे भेण सां न रहंदुसि छो जो हुते रैस दरिया ख़ान ऐं हुनजो पुटु बहादुर ख़ान मुंहिंजा दुश्मन आहिनि शमू जेकॾहिं तूं हिते मूं वटि रहणु चाहीं त रही सघीं थो महिरबानी सरदार साईं हिते ई रहंदुसि
पोइ तव्हां वटि या कंहिं ॿिए हंधि? ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। सरदार साईं, मां हिकु दफ़ो पंहिंजे भेण सां मिलणु चाहियां, पोइ मौक़ो मिले अलाए न, छो जो बहादुर ख़ान हाणे मुंहिंजो दुश्मन आहे। जमो, तूं पंहिंजी भेण सां भले मिली अच। सरदार साईं, हिकिड़ी महिरबानी कजो, जेसिताईं मां मोटी अचां तेसिताईं बहादुर ख़ान खे आज़ादु न कजो। जमो, बहादुर ईअं आसानीअ सां हितां न वेंदो। दरिया ख़ान खे हिते मूं वटि अचिणो पवंदो, गोॾा खोड़े मूंखां माफ़ी वठंदो, तॾहिं बहादुर आज़ाद थींदो। ठीकु आहे सरदार साईं, फिलहाल त मां वञा थो, ॾींहं ॿिनि में मोटी ईंदुसि। सरदार शाह ज़मां मूंखां ॾांद खसे, मां हुनखे कुझु बि न करे सघियुसि। शाह ज़मान जे हाणे मुंहिंजे कुते चिलाटे खे कुझु बि थियो त तोसां वॾी वड़ांद थी। हाँ पुत्र साजिद, पैसा खुटिया ॾेई जा। अरे बाबा, चलो तूं पढ़ी डॉक्टर थींदे, अस्पतालूं खोलींदे, मरीजनि खे सुयूं हणंदे। अरे बाबा, वरी बि तोखे ज़मींदारी करणी। हा हा, ठीकु आहे ठीकु आहे, रोशू खे पैसा ॾेई मोकिलियां थो। अरे छोरा रोशू, अरे छोरा रोशू, काथे मरी है? रोशू छोरा काथे मरी वई? अरे रोशू, मुंशी का 50,000 वटि वञ मुआरे शहर वारे बंगले ते। साजू साईं ॾा? हा हा, साजिद पुट खे ॾेई आ पैसा। छोरो पैसा अलाए काॾे थो करे। अरे रे, अॻे हफ़्ते 20,000 तूं ॾेई आयसि न, वरी पैसा खुटिया थो घुरे। रे सौदा, साजिद साईं बंगले ते छोकिरियूं थो घुराए, सॼो ॾींहुं हुननि सां लूडे पियो थो खेॾे। सो ये 20,000 कहिड़ो धक झलींदा? छा छोकिरुनि सां थो रांदि खेॾे? रेस उन ॾींहुं हिकिड़ी सूट पातल छोकिरी गॾु वेठी हुअसि, कसमा नूर भटारे हो रेस। ठीकु आहे ठीकु आहे, हल पंहिंजा नंबर नठा। जी रेस। इहो छोकिरी वारो कहिड़ो चकर? छोरो गंद त कोन कंदो? कंडन जी